ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन खे आगाह कयूं पिया अॻियां मां मीर तौफ़ीक़ टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ माण्हुनि जी बेहयाई आहे टाउन कमेटी अॻियां ऐं पुलिस जी नाअहली। राति देर सां अॻियां शहर सूमरा मोहल्ला जे रहवासी किराना स्टोर जे मशहूर वापारी मुख़्तियार अली मरखन जे दुकान अॻियां नामालूम माण्हू डस्टबिन मां गंद कढी दुकान अॻियां उछलाए विया। दुकान जे ॿिन्ही दरवाज़नि खे गंद सां ख़राब करे फरार थी विया। अॻियां जे दुनिया मोहल्ला जो रहवासी मुख़्तियार मरखन जो किराना जो मशहूर वापारी आहे, जेको तक़रीबन 7 बजे दुकान बंदि करे घर वियो त कुझु शरपसंद सदस्य गैर मौजूदगी में दुकान अॻियां नालियुनि जो गंदो किचिरो उछलाए विया। दुकान अॻियां ढेर ॾेख जो दुकान गंद जे ढेर जो ॾेख ॾेई रहियो आहे। हुननि आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो त असांजी कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। जंहिं बि इहो कमु कयो आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे।